अज़ान मिले थी और वही बाबा के जाते नमाज पढ़। बाबा अरे मोबाइल बंद करो, अज़ान मिले पे हल नमाज पढ़ो। अच्छा दे बा મને અઝાન મિલી अच्छा तू छाती जे नमाज पढ़ो। हाँ बाबा। अच्छा भला थी ॻाल्हि ॿुध पर नमाज त सही आहे सुठी ॻाल्हि आहे नमाज हर मुस्लमान ते फर्ज़ आहे पर नमाज जा तोखे फ़ाइदा अचनि था भला मूंखे नमाज जा तोरे फ़ाइदा ॿुधाए भला। बाबा तोखे नमाज जा फ़ाइदा ॿुधायां थी। अच्छा थिए भला ठीकु आहे नमाज जा फ़ाइदा ॿुधाए भला। बाबा नमाज चेहरे ते नूर आणींदी आहे। बाबा नमाज मुसीबत खां दूर कंदी आहे। बाबा नमाज बीमारियुनि खां बचाईंदी आहे। बाबा नमाज पढ़ण खां दिल खे सुकून मिलंदो आहे। बाबा नमाज जन्नत जी चाबी आहे। नमाज पढ़ण खां औलाद नेक थींदो आहे। नमाज दिल खे नेक कंदी आहे। बाबा नमाज पढ़ण खां हर कम में बरकत पवंदी आहे। नमाज पढ़ण वारे जे इज़त में इज़ाफ़ो थींदो आहे। नमाज इंसान खे अल्लाह जे करीब कंदी आहे। वाह वाह थिए वाह वाह ज़बरदस्त।